अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां सुधीर अमन खखराणी। अवां ॾिसी रहिया आहियो KTV वेब न्यूज़। पेश आहे हिन वक्त जी अहम ख़बर। गड़िया खिंताल के जे ॻोठ राजड़ माशीअ में बरसातुनि जे पाणीअ बीहण सबबि केतिरनि ई जॻहुनि खे नुक़सानु पहुची चुको आहे। कुझु ॻोठाणनि आरज़ी तौर स्कूल में रहाइश अख़्तियार करे छॾी आहे। ॻोठ लॻ गुज़रंदड़ सिम शाख में मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां ईंदड़ पाणीअ जी वाध सबबि ॻोठ खे वधीक ख़तरो लाॻ थी वियो आहे। कंहिं बि वक़्तु सिम शाख जो पाणी ॻोठ खे नुक़सानु पहुचाए सघे थो। उन मसइले मुतालिक़ ॻोठाणनि KTV न्यूज़ खे ॿुधायो त असांजे अर्ज़ु असां ग़रीब ऐं मिसकिन ऐं वेठा आहियूं हिते ॻोठ राजड़ माशीन मंझि असांजे सिम भॼी पिया। मींहं त असांखे ॿोड़ियो आहे पर सिम भॻी आहे। सुबुह असां ॿधी थकिजी पिया आहियूं। असां सॼो ॿुॾी विया आहियूं। का शइ न बचियो आहे असांजे लाइ। जायूं असांजी किरियूं। असां बेरोज़गार थी विया आहियूं, ख़राबु थी विया आहियूं। असां अन्न कोन्हे खाइण लाइ। असां पाण परेशान वेठा आहियूं। कुल बचा दर बदर जायूं किरी पियूं। हेॾो सिम पोयों भॻी आहे। असां सिम जी कयूं छा जी कयूं। सिम असां पाण ॿधी आहे। ॿ टे माण्हू ॿिया शहर जा आया, असां आयासीं हिमत करे ॿधी आहे। उहा अञा सिम अञा असांखे ॿोड़नी ख़तरो आहे असांखे सिम। हिकिड़ो ॼणो आहे कमाइण वारो ॿारनि जा मौसम बेरोज़गार मुड़ुसु वेठो आहे। जॻह किरी पई आहे। महिरबानी करे कुझु का असांखे मदद ॾिनी वञे। हिन महिल ताईं कोई सरकार कुझु न करे सघियो आहे। असां मजबूर वेठा आहियूं। ॻोठ जो तरफ़ पाणी आहे, अंदूनान पाणी आहे। ईअं न तर पाणी न आहे। जाइनि घरनि था पाण ॾिसी आया त पोयों पाणी ॾिठो आहे। अंदरि घरनि में पाणी आहे। सुबुह अचानक सिम शाख पोयों घरनि जे आहे। असांखे सिम मां ख़तरो आहे, ॾाढो बेहंधि ख़तरो आहे। सिम शाख सुबुह भॻी आहे, राति भॻी आहे। केॾी महिल बि पाणीअ जी वाध शुरू थी वई आहे। सो हाणे खुदारा मोटर बीहारनि, ट्रैक्टर बीहारनि, मोटर बीहारनि। जीअं अॻिते थियो आहे वरी परते महिरबानी करे उन सिम खे माना खाटे बि खणाई वञे, उनजो माना बंदि बि ॾियणो। सिम मां असांखे तमामु घणो नुक़सानु आहे। सॼो ॻोठ असांजो सेकिजी वियो आहे ऐं जायूं सिम जे करे बि कणियूं किरी पयूं आहिनि। बरसाति जो त अलाह जो कमु उहो थी सघे पर सिम जो बि ज़रूरु असांजो कमु करायो वञे। माना जेको सिम असांजी बिल्कुलु माना तमामु घणी असांखे अचे। राशन मिलियो आहे, कुझु बि न मिलियो आहे। बचा सिर वठे वेही रहिया आहियूं। हिकिड़े काॾे वञूं। बेरोज़गार थी विया आहिनि। अॻियां पाणी बीठो आहे, पोयों पाणी बीठो आहे। उहो कोन्हे जो असां बचाए कुझु खाऊं। असां ईअं वेठा आहियूं। अॼु असांखे 5-8 ॾींहं आहे जेको ईअं वेठा आहियूं। बरसातियुनि में वञूं काॾे। बचड़ा असांजा नंढड़ा बीमार थी पिया आहिनि। बुखनि ते कुझु बि असांखे हिन महिल ताईं ख़बरुनि जी दुनिया।